किथे पढ़णो कयो अथई पुट? हाँ तव्हां कंहिंमां ख़तरो आहे? सदाम कज़न अबूजो अब्दुल्ला चाचू मामू भाजन अली हसन बुखार रामूजो हाँ पूरे खानदान खतरो आहे। पूरे खानदान ख़तरो आहे। अच्छा तव्हांजी धमकियूं ॾियनि था क़त्ल करण जूं या अॻुवा पंहिंजो FIR कराइण जूं? जी हाँ जी किथे बि तव्हांखे नुक़सानु पहुचे त इहे तव्हांजा जेके नाला थियनि इहे ज़िम्मेवार आहिनि। ठीकु आहे। नालो छा आहे? सिदरा किथां आया हो? सरदार गाज़ी खान आहे कोठे इहो किथे आहे? ठुल साइड इहो ज़िलो कहिड़ो आहे? ठुल जेकाबाद जेकाबाद। हाँ कंहिंसां शादी कई आहे? मोहम्मद हसन साहब मोहम्मद हसन केरु आहे पाण? बोलरो हाँ तव्हांजो नालो छा आहे? सिदरा धीउ कंहिंजी? मोहम्मद रफ़ी ज़ातियो केरु आहे? चन्ना तव्हांखे छा पंहिंजी पसंदि जो पढ़णो कयो आहे या अॻुवा थी आई? न हाँ न अॻुवा कुझु कोन थी पंहिंजी पसंदि जो पढ़णो कंदी? किथे कयो अथई पसंदि जो पढ़णो? कराची अदा तव्हां पंहिंजो पसंदि शादी कई या अॻुवा कयो आहे? पसंदि जो पढ़णो कयो आहे। तव्हां राज़ी आहियो न शादीअ में? ठीकु आहे।